वमन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहुल नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां सोने नबी जा आशिक सोने साईं ते दुरूद शरीफ पढ़नि। जिन जिन खे याद आहे उहे पढ़नि, जिन खे याद न आहे तो उन्हनि ते मयार कान्हे। ॾाढियां आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तकबीर में, कलमे में, अजानों में, नमाजों में सुभान अल्लाह जो आवाज रुक फारम ते घट में घट पहुंचे। तकबीर में, कलमे में, अजानों में, नमाजों में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। वो फरमा गए थे आदम नबी के मुझे खुल्द बरी में लिखा हुआ तूबा पे मिला नाम मोहम्मद। और इस नाम की लज्जत दिल उशाक से पूछो जहाँ आ गई तन में जब लिया नाम मोहम्मद। अज 17 मार्च 2021 ॻोठ अतुर अबड़े जे अंदर पंहिंजे प्यारे भाउ नेमतुल्ला मीरानी साहब जे बार बार इसरार ते बिरादर मुकर्रम मोहतरम जनाब मोहम्मद आमिर अबड़ो साहब, अजीबुल्ला मुझो प्यारो भाउ अबड़ो साहब, जिनके बार बार इसरार ते तबीयत बिल्कुल ठीक न हुई, मुसलसल सफ़र उजागा हा, बीमार भी हुम, बुखार भी हो, पर दोस्तन मजबूर क्यों तो केड़ी भी सूरत में अधु कलाक अचो। अल्लाह जी मेहरबानी सां पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज जे उनवान ते जलसो रखियल आहे त दिल घुरे थी त मदीने जे मीर जो मेराज ही बयान कजे। जेके महबूब मुहम्मद करीम जो मेराज बुधण था घुरन उहे वेझा सुरी अचन, परे वारा दोस्त भी सुरी अचन। जेके हुजूर जा आशिकिन सो सुरी अचन, बाकिन ते मयार कान्हे। अजीज दोस्तों ऐं मुंहिंजा प्यारा भाइरो, मेराज सभिनी नबियन खे थियो आहे, पर सभिनी नबियन खे मेराज थियो आहे इम्तिहान जी सूरत में। असांजे मिठड़े मुहम्मद करीम खे मेराज थियो आहे इनाम जी सूरत में। चओ न सुभान अल्लाह। कंहिं नबीअ खे मेराज बाह जे आड़ाह में थो थिए, उहो कहिड़ो नबी हो? अल्लाह। कंहिं नबीअ खे छुरी जे हेठां मेराज, कंहिं नबीअ खे मच्छी जे पेट में मेराज। को नबी बीठो तूर ते इलाज तो करे रब्बे अरिनी, मौला मूंखे पंहिंजो दीदार कराए, तुझे इश्क में मुझो हाव तो फाटे। रब तो चवेसि लन तरानी कलीम, ॾिसी न सघंदे, चएसि ॾिसी वेंदुमि, जे ॾिसंदे मरी वेंदे, जे मरां त मरां दीदार कयां।
मूसा कलीम मिठू तो करे पर बिना घुर जे मिठे मुहम्मद करीम के अरशन ते घुराए करे रूबरू जो पंहिंजो दीदार तो कराए जो मदीने वारे साईं जो शान मूसा कलीम तूर सीना जबल ते मिठू तो करे रब दीदार कराए रब तो फरमाए कलीम नथो मुड़े त अच तूर सीना जबल ते दीदार कराई हजरत मूसा कलीम तूर ते चढ़े तो हुक्म थो अचे मूसा काडे जैसे तुझी ज़ियारत ला चा थो फरमाए कलीम जुत्ती के लाहे पो मथे चढ़ मां रब पाक के ॾिसण भोग मस्करी नाहे मूसा कलीम मिठू कंदो रहियो पो भी जुत्ती जे लाहण जो हुक्म पर होडे हबीब किबरिया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे सदके रब कायनात पैदा कयो सोहणो मुहम्मद करीम जॾहिं मेराज वारी रात अर्श ते वने तो हुक्म तो थे जिब्रील के जिब्रील मुझे मिठड़े मुहम्मद अरबी के चे जाओ मुझे दिलबर नबी के चो मुझे सोने हबीब के चो हे कलीम नाए हबीबुल्लाह या जंजे सदके कायनात पैदा कई थम हबीब किबरिया त फरमान मुखे दिल में अञा ख्याल मसायो तो त इन्नहु अलीमुम बिजातिस सुदूर अल्लाह फरमाए तो बना तवा जे सीनन जे राजन के दिलन जे राजन के मां अल्लाह ही जानींदो आ फरमाए दिल में इरादो कि कलीम को तूर ते रब जुत्ती लाराई मां तो अर्श ते पाक रब जे अर्श ते वना तो जुत्ती मुबारक त लाया अतुर अबड़े जा मुसलमानो असा जो अकीदो ईमान आ जो को असा जे पाक मुहम्मद करीम जी जुत्ती के जुत्ती मुबारक के जुतड़ी चवे भी ईमान खत्म असा जे नबी जी जुत्ती मुबारक भी शान वारी चौ न सुभान अल्लाह हुक्म थो जिब्रील जल्दी कर मुझे हबीब के चौ तो जुत्ती न लाहे मुझो दिलबर नबी जुत्ती सुधो अर्श ते अचे मुझे पैगंबर जी कदमन वारी मिट्टी अर्श के लगे तो अर्श भी शान वारो बन गए सदी के चवण वारे चो न कुर्बे मूसा और है कुर्बे मोहम्मद और है तूर सीना और है अर्श मुअल्ला और है तो इस गुल की क्या मुशाबहत इस रुखे रंग लाल से इसकी बहार और है उसकी बहार और है तो खुद जाना और है बुलाना और है पान अचने दावत में फर्क थींदो आ मूसा कलीम पान तो वने पर मिठे मुहम्मद करीम के दावत थी मिले तो मलाइक भी इस्तकबाल में जन्नत जो हुरू भी इस्तकबाल में खुद जन्नत भी इस्तकबाल में पर मिठे मुहम्मद करीम जे इस्तकबाल में 1.25 लाख नबी बैतुल मुक़द्दस में महबूब मुहम्मद अरबी जे दीदार ला बीठा है सोनन जो सरदार आमिना जो लाल यतीमन जो गमख्वारा चौ न सुभान अल्लाह मदीने जे मीर मिठे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जेड़े साल में मेराज थियो उन साल में मिठे नबी के दुख भी डाढा मिलिया सदमा भी डाढा मिलिया एक तो हुजूर संजी प्यारी घरवारी अम्मा खदीजतुल कुबरा जका नबी संजे दुखन सुखन जी साथियाणी ही वहा भी दुनिया में बुरको मटाए वई मिठे नबी के इहो भी डाढो दुख सदमो पंजी घरवारी जो हो ए बे नंबर ते हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन जी तबलीग खणी दीन जे दावत खणी ताइफ जे शहर में पहुता ताइफ जे शरीरन लुचन लोफरन मिठे नबी जी गाली न बुधी पत्थरन जामी वसाए मिठे नबी के जख्मी करे छड्यो लो लोहान करे छड्यो अज भी जालिम मानू जेकॾहिं को तबलीग जो कम करे थो उन सां विढ़न था भाई आया न मां हेॾे उमरकोट जे पासे वियमि ढोरे नारे जो इलाइक़ो हो राजड़ बिरादरी जा हा मूंखे चयोसीं ते तबलीग जमात जा दोस्त आया असांजो ॿिए मसलक सां तालुक़ हो असां उन्हनि खे धिका ॾेई पर लठियूं हणी मस्जिद में कढी छॾियोसीं हे कंहिंजो खाईंदा पीअंदा न आहिनि बिस्तरो भी साणु खणी ईंदा आहिनि रोईंदा रणदा निकरी विया पर ॻोठ खे न छॾियो ॻोठ जे ॿारों के वण जे हेठों वेही उते वेही रहिया तबलीग जो कमु शुरू कयूं रब को रोई उन्हनि जे लाइ हिदायत जो दुआऊं पिया घुरनि अल्लाह हिननि खे हिदायत रोईंदा रहिया अल्लाह हिननि नेकनि ॿारनि जी दुआ खे क़बूल करे छॾियो चओ न सुभान अल्लाह ॻोठ जो वॾेरो आयो चई चङो कमु न कयो अथव मेहमान हा मस्जिद में आया हा तहां जी उताक ते बंगले ते न हा खुदा जे घर में आया हा जे उन्हनि खे वञो परचाए चो माण्हू वया इलाज मिंठू कयूं हलो मस्जिद में ॻोठ वारा ॿुधाइनि पिया चई इलाज कयासीं उन्हनि चयो मस्जिद ॾे न वञिबो हिन ॻोठ जे लाइ हिते वेही रब खां दुआऊं घुरबियूं ॻोठ जे वॾेरे खे चऊंसीं बुज़ुर्ग अचनि नथा त ॻोठ जो वॾेरो बि आयो
यार मेहरबानी क्यों असांजी इज्जत जो सवाल आ जे असां भी पंहिंजे रब को दुआऊं था घुरूं रब जे तरफ़ों जॾहिं फ़ैसिलो थे मिनथू करण लगा से मेहरबानी क्यों हलो अल्लाह जो नालो था ॾियूं मिनथू करण लगा तो उन तबलीग जमात जे अमीर जो बाबा हिकड़े शर्त ते वडेरा साहब तू असां जे 3 ॾींहं हलंदे असां वाइदो था क्यों मस्जिद में हलंदासे उन वडेरे चो छड़ो मां न पर जेका सॼे ॻोठ जी क़ौम आ हिक हिक घर मो निकरंदो उन तबलीग जी मेहनत सां सॼे ॻोठ ते तौहीद जो रंग चढ़ी वियो माण्हू कावड़िया वेठा आहिनि मुल्लनि तबलीग वारनि कम विञायो आहे चयो इन्हनि त कम ठाहियो आहे सो इहाई तबलीग खणी नबी साईं जॾहिं ताइफ़ जे शहर में विया ताइफ़ जे बदमाशन लुचल लोफरन नबी साईं जी ॻाल्हि ई न ॿुधऊं मिठड़े नबीअ खे ज़ख्मी कयूं साईं ताइफ़ जे घिटिन में वेठा आहिनि खून मुबारक में लथपथ लॻा पिया आहिनि जिब्रील अमीन नबी साईं जी खिदमत में अची पहुतो अर्ज करे तो सोना इन्हनि ज़ालिमन दरिंदाना हरकत करे तो मोहम्मद करीम खे ईज़ो आयो आहे मुंहिंजा मिठड़ा नबी हथड़ा मुबारक तव्हां खणो आमीन मां थो कयां रब को मोकल तो वठी अचां हे ताइब जो शहर विच जबलन में आ ओ सोना हबीब हेडो वारे जबल के हेडे छिके हेडो वारे के हेडे छिके थोड़ो हीअं पाण में मिलाईंदो मान अटो थी वींदा कीमो थी वींदा नालो निशान मिटजी वींदुन साईं फरमाए जिब्रील तू मूंखे नथो सुञाणे यार मां नूह नजीउल्लाह न आहियां मां दाऊद नबी न आहियां मां लूत नबी न आहियां मां मुहम्मद रसूलुल्लाह आहियां मां त पिटण न आयो आहियां मां त ख़ैर जूं दुआऊं खणी आयो साईं जा हथड़ा मुबारक मथे थी विया अखियुनि मां नीर जारी अल्लाहुम्मा हदी कौम इन्नहुम ला यालमून ओ मुंहिंजा अल्लाह हिननि खे हिदायत ॾे कहिड़ा बि हिन मुंहिंजा हिन कहिड़ा बि हिन मां मोहम्मद जा हिन कलमे जी तौफ़ीक़ ॾेन सुञाण वारियूं अखियूं ॾेन जो मांखे सुञाणे जीअं मां सां गॾु जन्नत में हलनि ॿिया नबी तंग थियनि त बददुआऊं करनि अल्लाह इन्हनि खे तबाह कर नूह नबी 950 साल हिन धरती ते दीन जी तबलीग कई पर क़ौम न मञियो अचे थो अची नबी खे सतायूं तकलीफ़ ॾिनऊं त बददुआ नबी जो कई त अल्लाह ताला ॻोठ खे तबाह बर्बाद करे छॾियो शहर खे तबाह करे छॾियो पाणीअ जी सूरत में अज़ाब मोकिलियईं ज़मीन मां बि पाणी मथों बि पाणी पाणी में ॿोड़े गर्क कयईं होॾे नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम ने ॾिस होॾे दाऊद नबी पंहिंजी क़ौम खे वाइज़ नसीहत थो करे क़ौम ठठोलियूं थी करे मस्करी थी करे वाह जो दाऊद वाइज़ कयो अचे थो रात जो सुता त बिस्तरनि ते सुबुह जो उथिया त भोला ते बांदर बणिजी विया कुरान फरमाए तो कूनू किरदतन खासीन रब साईं फरमाए तो हिकड़नि खे भोला ते बांदर करे छॾियो जो माउ पंहिंजी धीअ ॾे तके चवे पई मां पंहिंजी शक्ल ॾिठी थी धी पई अमड़ खे चवे मां तूं पंहिंजो मुंहुं ॾिठो आहे पी पुट खे तो चवे पुट अबे खे तो चवे किताबन में अचे थो 3 ॾींहं 3 रातूं दाहूं कूका कंदे मरी विया को खाराइण वारो न रहनि को पीआरण वारो न रहनि ईअं उन्हनि जा लाश कुतनि ॿिलनि जे हवाले थी विया पर मदीने जे मीर जी दुआ जी बरकत जे करे अतुर अबड़े जे ॻोठ जा मुसलमानो अॼु ताइफ़ न आहे तो ताइफ़ शरीफ़ तो सॾिजे मदीने जो मीर आहे मां हथ खणा कुझु न थिए दुनिया जो मौलवी हथ खणे कुझु न थिए पीर हथ खणे कुछ न थे आमिना जो लाल हथ मुबारक खणे चेहरे ते न वराए दुआ कबूल जे पाक नबी ते कलमो पढ़ियो थी हबीब मिठो मोहम्मद तोखे असां के मिलियो आ खुदा जो कसम जे नबी के तू मां न सुञातो जे मिठे मोहम्मद करीम के जानवरन भी सुञातो जे पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जानदार शे तो सुञातो पर पत्थरन भी सुञातो हे मदीने जो मीर है इमामुल अंबिया है सोहनन जो सरदार हे 1.25 लाख नबियन जो ताज मिठो मोहम्मद करीम थई अतुर अबड़े जा मुसलमानो पाक नबी जा परवानो मिठे मोहम्मद अरबी ते कलमे पढ़ण वारो अल्लाह हिन नौजवानन के हिम्मत नी जो मेहनत करे ही जलसो रखियो थन अल्लाह हिन जी मेहनत के यकीनन रंग लाईंदो मन मन को न को हिकड़ो बानो भी सुधरी पियो त रंग लगी विंदो गोठ जे मथो पाक नबी इमामुल अंबिया जॾहिं दुखन में सदमन में हो सच्चो दोस्त सच्चे दोस्त जा दुख सही न सघंदो रब साईं फरमाए तो जिब्रील तुझे दोस्त के को दुख होंदो तू वठी वेंदेसि घोटकी घुमाईंदेसि
कराची घुमाईंदेसि, लाहौर घुमाईंदेसि, इस्लामाबाद कोहमरी घुमाईंदेसि। अल्लाह साईं जॾहिं पंहिंजी हबीब खे ॾुखनि में ॾिठो फरमाए जिब्रील जल्दी कर मुंहिंजे मिठे मुहम्मद अरबी खे वठी ज़मीननि जो सैर कराए, बैतुल मुक़द्दस में 1.25 लाख नबियनि सां मिलाए, जन्नत जहन्नम जो सैर कराए मथे वठी आ। ये मुझो दिलबर नबी मासा मिले मुझे नबी जा दुख ही हल्का थी पवन। अचे तो जिब्रील अमीन बीबी उम्मा हानी जे घर में आराम में हा। पाक नबी इमामुल अंबिया रहमत दो आलम जे मथों अची बीठो, अर्ज करे तो अल्लाह तुझो नबी निंड में आराम में आ कीअं जागायांस। अदा मानू के उथारींदो नालो वठंदो, ओ फिलाना उथ त सही यार तुझे मथों बीठो आ। जिब्रील चवे तुसे नालो वठी चवांस जागंदो या मुहम्मद चवां, फरमाए ना नालो न वठ जाइस, बेअदबन में दाखिल कंदो आहियां। साईं नालो न वठांस पो कीअं उथारियां? के जिब्रील नबी भी शान वारो आ त अंदाज भी शान वारो हुजे। माई पंहिंजे महबूब जो नालो न वरतो थम, जॾहिं भी सॾींदो आ त लक़बन सां सॾींदो आ। काते फरमाया अय्युहन नबी, मानी भी ताज़ी खाटी थव, सुभान अल्लाह जो आवाज भी नथो निकरे या तो ढव पूरो न थियो। काते सॾींदे फरमाया अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल, मां त चवां थो तहां जो सुभान अल्लाह जो आवाज मदीने मुनव्वर पहुचे, पर हे तो महसरो भी करास नथो करे। कुमिल लैला इल्ला कलीलन निस्फहु अविन कुस्मिलहु कलीला। काते सॾींदे फरमाया अय्युहल मुदस्सिर, काते तो चवेसी यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन। हे मदीने जे मीर जो शान तो बयान क्या चो न सुभान अल्लाह। जिब्रील से पो कीअं जागायांस, नालो भी न वठांस, भला मथों भी करे खंग खुड़को क्या जागंदो, फरमाए खंग जाई भी ना। जिते नबी मौजूद आ उते ॾाढियां ॻाल्हाइण जी भी कंहिंखे मोकल न आहे। ॻाल्हाईंदो कुरान में आ त अमल चट थी वेंदसि, अमल सड़ी वेंदसि। मां दुआ करण आयो हाँ अल्लाह मदीने वारे साईं जो आशिक सॾाए और 1 नंबर दीवानो सॾिजे, आमीन त चओ न। जिब्रील चयो से पो कीअं उथारियांस, नमूनो त ॿुधाए चे तरीक़ो अंदाज़ थो ॾिसां। जिब्रील मुझे पाक नबी जे पेरनि जी भरसां गोॾा भनी अदब सां ईअं वेहे अतैया जी सूरत में, जीअं मुर्शिद जे अॻियों मुरीद वेहंदो आहे, जीअं शागिर्द उस्ताद जे अॻियों वेहंदो। हाज़ुर साईं गोॾा भनी वेठो, जैसे हाणे छा हुकुम आहे, चे पंहिंजा नरम चप रखी मुंहिंजे साईं जे पेरनि जे तिरनि ते रखी चुमियूं पाए त दुनिया जे जाहिलनि खे पतो पवे त नूरनि जो सरदार जिब्रील भी मिठे नबी जे कदमनि में आहे। जिब्रील पंहिंजा नरम चप रखी हुजूर संजे पेरनि खे चुमण शुरू कयो। चुमंदे 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 मिठे नबीअ खे जाग थी वई। संजन फरमाए जिब्रील छा थो करे? चेसे सुमो। खुदा जो कसम एडो जिंदगी में मुखे मजो ना आयो आ, एडो सुकून ना आयो आ जो तो मिठे मोहम्मद अरबी जे कदमन जे चुमण में मुखे मजो आयो आ। चो न सुभान अल्लाह। हुजूर जे पेरन के चुमे तो ते के आशिक के दीवाने ही जो जणो जिब्रील ही पियो चवे चुम चुम के तलियां साइनो जगाया, चुम चुम के तलियां साइनो जगाया। जिब्रील रब दा पैगाम लाया, जिब्रील रब दा पैगाम लाया। हिन पेरा तले अफलाक सारे, हिन पेरा तले अफलाक सारे। अरशात नूरी अर्जा गुजारे, चुम चुम के तलियां साइनो जगाया। जिब्रील रब दा पैगाम लाया। साईं वेही रहा फरमाए जिब्रील की आयो आ? अर्ज के सोना अज सुमण की रात ना है, अज वसलो विसाल जी रात, अज रब सां मुलाकात जी रात आ। सजो मिठड़े नबी जे अॻियों सफर जो नक्शो रखे से हितों को हिते, हितों को हिते हलणो आ। मां जो तव्हां के वेही चवां बा
हाणे वाइज़ ख़त्म करण खां पोइ सिधो मां तव्हांखे कराची वठी वेंदुमि। कराची खां पोइ सिधो तव्हांखे सऊदी अरब मुल्क मदीनो घुमाए एॾो दुबई को फेरायूं सॼा मुल्क घुमाए तव्हांखे सुबुह जी निमाज़ अची अतुर बड़े में पढ़ाईंदुमि। चवंदुमि मौली साहब दिमाग़ ठीकु अथई, कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे त सिज त कराची में अभरी वेंदो। साईं फरमाए जिब्रील केॾो वॾो सफ़र हे त महीननि जो सफ़र आग में इतला तो करे हां, मां तैयारी त कयां हां। तू असां के सफ़र जी तैयारी कंदा हूं त 8 ॾींहं दिमाग़ में हिन मथे ते इहो सफ़र सवार हूंदो आहे त मूंखे हेॾो पंधु करणो आहे। मां बि बलोचिस्तान जे सफ़र ते राति हुयुमि, सॼो ॾींहुं सफ़र कंदे 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 बस ज़ोहर जी निमाज़ जे अन क़रीब पहुतुमि त वरी ठुल जे पासे जलसो हो। वरी राति मूंखे टंडरे मोहम्मद खान बदीन वारनि सां बि वास्तो हो, पर मजबूरन नेमतुल्ला साहब ॾाढो मजबूर कयो। हुननि खे त बाहूं ॿधी जिंद छॾायमि त मां बीमार थी पियो आहियां, पर हिन यार जान ई मोहब्बत ही प्यारा। मां चयो इंशाअल्लाह ताला हाज़िरी भरबी, पर टाइम जी पारत चैन से हाणे टाइम तव्हांखे जल्दी ॾींदासीं। जीअं कि में जमात खे भतड़ो त खारायूं न। अल्लाह जी मेहरबानी सां भत भी खाधव, कुरान भी ॿुधव, आलमनि जी ज़ियारत भी थियव। ख़ुदा जो कसम आहे हिन जी ज़ियारत ई बस आहे। जंहिंजो पढ़ण ॿुधण त वॾो सवाब, पर मदीने जे मीर फरमाए जंहिंजी ज़ियारत करण सां रब सगीरा गुनाह ढोई छॾींदो आहे। रखो त सही कुरान सां यारी, दीन वारनि सां यारी, आलमनि नेकनि सां प्यार त कयो। अखियूं ॿूटींदा वञो, ख़ुदा जो कसम जन्नत जा फाटक खुली वञनि। साईं फरमाए जिब्रील महीननि जो सफ़र आहे, कहिड़ी सवारी आंदी थई? के सवारी जन्नत में आंदी आहे जंहिंजो नालो बोराक आहे। मेराज वारी रात जन्नत में सवारियूं घड़ियूं हूं, हर का सवारी ख़ुशी पई करे त मिठड़ो मुहम्मद अरबी माते सवार थींदो, को चवे माते सवार थींदो, को चवे माते सवार थींदो। सब खां कमज़ोर में कमज़ोर, नंढड़े में नंढड़ी बोराक हुई, जेका अखियुनि मां ॻोड़ा हारे रब खे पई चवे ओ मुंहिंजा मौला मूंखे कमज़ोर भी तो कयो आहे, नंढड़ो भी तो कयो आहे, डुबरो भी तो कयो आहे। अॼु मूं ते महिरबानी भी तुंहिंजी थिए जो मिठो मुहम्मद मूं ते सवार थींदो। त मदीने वारे साईं जी क़दमनि जी बरकत जे करे अल्लाह मूंखे जन्नत जी सवारनि जी सरदारी ॾेई छॾींदो। दाई हलीमा जी डुबरी डाची के मिठे मुहम्मद जे कदमन जे करे रब रंगियो हो। चओ न सुभान अल्लाह। पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियो सब सवारियूं बीहना। मां तहां खां पुछा तो क्या, हिते बाहर रोड ते मोटरसाइकिल भी हुजे, चिंगची भी हुजे, कोच भी बीठी हुजे, कार भी बीठी हुजे, लैंड क्रूजर भी बीठी हुजे, पर हवाई जहाज भी हुजे त अजी बोला ता ते उड़ारे वठी वेंदो। ये न सही, हर एक माण्हू चाहींदो आहे सवारी भली हुजे जेका थकी न थे। साईं फरमाए जिब्रील कहिड़ी सवारी आंदी थी? साईं जन्नत में आंदी आहे जंहिंजो नालो बोराक आहे। ये सब अचना त नबी से उन ते चढ़ना ज़ाहिरा जेका ताकत वारी हुजे आ, स्पीड वारी हुजे आ। स्पीड में ॿियूं भी और हो, पर बोराक भी बोराक हो। चओ न सुभान अल्लाह। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बोराक जे वेझो आया त बोराक ख़ुशीअ मों ही टप पियो ॾे, पैर उन जा ज़मीन ते झलझली न पिया। जिब्रील अमीन मुहार के सट ॾेई करे चयोसि ओ बोराक मस्ती न कर, तकबर न कर, वॾाई न कर। अॼु तोते उहा मुक़र्रब हस्ती सवार थींदी जंहिंजे लाइ नबी भी रोई रब खां दुआऊं घुरंदा विया आहिनि। रब असां खे नबी न करिया आहिनि, दिलबर जो उम्मती करिया। 1.25 लख नबियनि जो ताज बोराक तोते सवार थींदो। बोराक अखियुनि मां ॻोड़ा हारे चयो जिब्रील यार मूंखे दड़का न ॾे, मूंखे त ख़ुशी आहे जो मिठो मुहम्मद करीम अॼु मुंहिंजी पुठी ते सवार थींदो। ये नबीअ जी क़दमनि जी बरकत जे करे अल्लाह ताला मूंखे सभिनी जन्नत जी सवारियुनि जी सरदारी ॾेई छॾींदो। फरमाइनि था हुन जी स्पीड एॾी वॾी ही, अख छिंब में 1000 मैल तय पे करे। 1000 मैल किन आलम लिखियो आ त 1 सेकंड में 80,000 मैल पई करे। साईं फरमाया चढ़ी वेठो मी मस्त जिब्रील जो सही लहो। साईं फरमाया जिब्रील वेठो ही आ जे से अलाए काथे पहुता हो। लहो त सही ते बरकातू पढ़ो त सही।
नबी अलैहिस्सलाम जन फरमाए बरकातू नफिल पढ़ी पुछा कि जिब्रील केड़ी जाय आ जिब्रील चो सोना नबी हिन जाय जो नालो यसरब आहे मुझा सोना यसरब माना बीमारिन वारो शहर दुखन वारो शहर तकलीफन वारो शहर पर मुझा मिठा नबी अल्लाह ताला तोखे इज्जतुन सा नवाजींदो तोखे मकाम मर्तबो दींदो पर कुछ ॾींहंनि खां पोइ मके जा शरीर ज़ालिम माण्हू तो मोहम्मद अरबी जी इज्जत बर्दाश्त करे न सघंदा पोइ तो मोहम्मद अरबी के मको छॾे करे इहो शहर छॾे करे इन शहर में आबाद थियणो पवंदो मिठड़ा नबी तो मोहम्मद जी कदमनि जी बरकत जे करे अल्लाह सही न शहर जे नाले के मटे करे मदीनो शरीफ रखी छॾींदो पाक नबी फरमान था वरी चढ़े मु खबर ही न पई जिब्रील जो से लहो इते भी बरकत पड़ साजन फरमाए मैं पूछा कि जिब्रील केड़ी जाया जिब्रील जो सोना तूर सीना जबला जेते ईसा नबी अल्लाह सा कलाम कंदो हो कचारी कंदो हो रब जो आशिक हो दीदार करे न सगो पर उन हस्ती जो दीदार जो तव्हां के थींदो संजन फरमाए उते भी बरकातू पढ़े मरी खबर ही कान पई वरी जो चढ़ियम त जिब्रील जो सही ते भी लहो बरकातू पढ़ो संजन फरमाए बरकातू पढ़ी पुछा कि जिब्रील केड़ी जाया जिब्रील जो सोना हिन जाय जो नालो बैतुल्लाह जिते ईसा नबी जायो पाण करीमन फरमायो सफर त तमाम लंबो आ पर मुख्तसर करे जे सवारी वने मोटरवे रोड ते का बाईपास ते तवा के मोटरवे सा घुमाए जिंद छड्या ये न सही अल्लाह अकबर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था रस्ते में एक जमात वटा गुजर थियो एकड़ा मानू दिठम जिनके मलाइक मथन के पत्थरन सा प्या कुटन दिमाग कुरचल प्या थी वजन में जाला बाहर प्या निकरी पवन वरी ठीक प्या थी वजन संजन फरमाए वरी मलाइक कुटन प्या वरी दिमाग जा में जाला कुरचल वरी ठीक पाण करीमन फरमाए मैं पूछा कि जिब्रील केड़े डोह जी सजा थन केर हिन जिब्रील जो सोना है बेनमाजी हिन रात जो निंड के आराम के पसंद कंदा हिन पर नमाज जे वेठो न वींदा हिन पाण करीमन फरमाए थोड़ो अगना वध में एकड़ा मानू मा दिठा अल्लाह अकबर हलाल गोश्त पाक गोश्त पकल ठहल तैयार पयो हो उनके छड़े करे ढूंढ प्या पट्टे खाइन मवल जानवर के पट्टे प्या खाइन संजन फरमाए मैं पूछा कि जिब्रील है केर हिन जिब्रील जो सोना नबी है जानी मर्द है जानी औरतू हिन उए मर्द हिन जिनके पंहिंजूं घरवारियूं भी हुयूं पंहिंजनि घरवारियुनि हूंदे सूंदे परावन औरतुनि सां जिंदगी गुजारींदा हा हे उहे औरतूं हिन जेके पंहिंजनि मुड़सनि हूंदे सूंदे परावन मर्दनि सां जिंदगी गुजारींदियूं हूं इन्हीअ जे करे इन्हनि खे हलाल नसीब न आहे प्या था हराम खाइनि क़यामत ते हराम खाइंदा रहंदा क़यामत कायम थींदी ऊंधे भर वनी जहन्नम में लेटंदा ए कुरान थो चवे ला तकरबु ज़िना इन्नहु कान फाहिशतन वसा सबीला कुरान तो चवे ज़िना त न कयो पर ज़िना वारो रस्तो भी ना अपनायो गंदे में गंदी लाइन थव चओ अल्लाह असा के बचाए आमीन तो चओ पाण करीमन फरमाए थोड़ो अगना वधम तवज्जो कयो एकड़ा मानू मा दिठा साईं फरमाइन था बाह जा टांडा प्या मलाइक उनके खाराइन मुस्तफा करीम फरमाइन तो मां पूछा कि जिब्रील केरे हिन केड़े सजा मिली थन केड़े डोह जे करे जिब्रील जो सोना है उए मानू हिन जेके दुनिया में यतीमन जो माल खाइंदा हा भा मरियो भाटे जी मिल्कियत खाइयो दमादम मस्त कलंदर सब कुछ अंदर यतीम जो भी माल अंदर व्याज जो भी अंदर चोरी भी अंदर जोरी भी अंदर वरी पुछेस त मौलवी साहब दुआ ही कबूल न थी थे नबी अलैहिस्सलातु सलाम फरमायो हिक हराम जो लुक़मे खाइण सां 40 ॾींहंनि ताईं न अल्लाह वटि सजदो कबूल न दुआ कबूल बचा हराम खा साईं फरमाए थोड़ो अगना वधियम एकड़ा मानू मा दिठा जिन जा पेट कोठन जेडा वडा हा शीशे वांगुर जाहिर हुए अंदर नाग बलाऊं विछू प्या घुमन सोने नबी फरमाए मैं पूछा कि जिब्रील है केर हिन जिब्रील जो सही व्याज खोर थई व्याज जी बीमारी थन व्याज खाइंदा आहिनि व्याज हलाइंदा आहिनि अज मुसलमानन जो कम इते पहुतो वाणियो खाइंदो बर प्या ते 10 खाइंदो खुदा जा बाना व्याज का भज साईं फरमाए घट में घट जो गुनाह पंजी सगी मां साजणो बैतुल्लाह में 70 बार ज़िना कयई
खुदा जो नालो थो, खुदा जो नालो ॾेई अर्ज़ कयां थो, खुदा जे कहर अज़ाब के दावत न ॾियो, मोटी अचो। 24 कलाक माफ़ी जा दरवाज़ा खोलियूं वेठो अथव। हो रब थो चवे तुंहिंजे अचण जी देर आहे, मुंहिंजे राज़ी थियण जी देर ई नाहे। अछी ॾाढ़ी थी वई, पेर कबर में पिया आहिनि, अञा बि चवंदो साईं दुआ घुर, दुआ घुर, अल्लाह निमाज़ नसीब करे। नसीब कयो अथई त मुसलमान जे घर में पैदा कई, वरन के हिंदू, के वाणे, के भील, के बागड़ी, के कोल्ही, के माड़े जे घर में पैदा करे। हा नसीबन वारो आ जो कलमे वारे जे घर में पैदा करे। 24 कलाक 5 वक्त आज़ान जो आवाज़ भी तोखे कन में ॿुधाए थो। जे अञा भी बदनसीब रब जे दर ते नथो अचे त पोइ पंहिंजी क़िस्मत ते रो। पाण करीमन फरमाए थोड़ो अगना वधियम, हिकड़ी औरत के ॾिठम जेका मथे जे वारन सां मथे टंगियल ही, मलाइक उन जो दिमाग जो मिजालो कढी बाहि ते टचकाइन पिया। संजन फरमाए मां पुछा कि जिब्रील केड़े ॾोह जी सज़ा थन? जिब्रील अमीन चयो ओ मुंहिंजा सोना हबीबा, ओ मुंहिंजा दिलबर नबी, हे उहा औरत आ जेका दुनिया में मथे जा वार न ढकींदी, धारन माण्हुनि जे साम्हूं मथे जा वार ज़ाहिर कंदी। रवा लही विया आहिनि, रवा गिचन में आहिनि। याद रखो ओ मुंहिंजूं अमड़ियूं, ओ मुंहिंजूं भेनरियूं, ओ मुंहिंजूं न्याणियूं, अम्मा फातिमा सां जेकॾहिं जन्नत में वञण थियूं चाहियो त पर्दे में ज़िंदगी गुज़ारियो, हया में ज़िंदगी गुज़ारियो। उहा नबीअ जी न्याणी फातिमा जेका सोहणे अलीअ जी राणी आ, इमाम हसन हुसैन जी अम्मा हे चओ न सुभान अल्लाह। हिकड़े सफ़र में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम भी होयो, अॻ में नबियन जो नबी, पोयों सोहणो अली, पुठियों अम्मा फातिमा तु ज़हरा सायण हुई। अम्मा सायण सोहणे अलीअ खे चवे थी अली हुजण त ईअं खपे, अॻ में बाबो हुजे, बाबे जे पोयों तव्हां हुजो, तव्हां जे पोयों मां हुजां। पर अॼु मां फातिमा जी दिलि थी घुरे, ओ मुंहिंजा मिठड़ा अली, अॻ में बाबो हुजे, मां बाबे जे पोयों हलां, तूं मुंहिंजे पोयों हल। फातिमा ईअं छो जे अली मिठड़ा, इन्ही जे करे चवां थी जिते मिठड़े अबे जा पेर पवंदा वञन, मां बाबे जे पेरनि जे मथो पेर रखंदी वञा। अली पोयों तूं अचे, मुंहिंजे पेरनि जे मथो पेर रखंदो वञ। जे दुनिया वारनि खे मुंहिंजे पेरनि जो निशान भी न मिले त केर हितों गुज़री वियो आहे। हया में नबीअ जी न्याणी सां केर मुक़ाबलो, पर्दे में केर मुक़ाबलो कंदो? जेका मुंहिंजी भेण, मुंहिंजी अमड़, मुंहिंजी न्याणी चवे अम्मा ख़ातून जन्नत जी अॻवाणी में जन्नत वञा, या पर्दे में ज़िंदगी गुज़ारे। बेपर्दा औरतुनि खां परे भॼी वञे। मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह ताला पर्दे जी नेमत सां माला माल करे, आमीन चओ। मां वाइज़ जल्दी ख़त्म करे वञा हा, पर ज़ुबैर साउंड त वॼाए छॾियो आहे तव्हांजे इलाइक़े घोटकी जो, पर 1 नंबर लाउड आहे। मां भी पूरे सिंध में घुमंदो हाँ, पर हिन जोड़ो स्पीकर हलाइण ॿियो ॼाणे ई। दुआ थो कयांसि अल्लाह साईं हिन जी स्पीकर में, हिन जे माल में, बचड़नि में बरकत अता फरमाए। तव्हां भी आमीन त चओ न। बीमार माण्हू खे भी विहारे छॾी साईं। हिकिड़ा अहिड़ा साउंड हूंदा आहिनि जो ठीक ठाक के कबर में पुॼाईंदा आहिनि, पर अल्लाह जी महिरबानी सां हिन स्पीकर ते जेकॾहिं बीमार थो वेहे, ॼण उन जी भी सेहत थी वई। मुंहिंजा दोस्तो, पाक नबी जा परवानो, मिठे मोहम्मद अरबी जा दीवानो, मदीने जे मीर सां मोहब्बत करण वारो, उन अज़मत वारे नबीअ जी कहिड़ी वाखाण कयां। संजन फरमाए थोड़ो अगना वधियम, हिकड़ी औरत खे ॾिठम, अल्लाहु अकबर। संजन फरमायो जेका जहन्नम जी बाहि में हुई। पाण करीमन फरमाए मां पुछा कि जिब्रील कहिड़े अमल जे करे औरत जहन्नम में आई आ? जिब्रील चयो साईं वॾी निमाज़ण हुई, नेककार हुई, परहेज़गार औरत हुई, हिक अमल जे करे हड़े नेकियूं हलियूं वियसि। ओ निमाज़ियो, ओ हाजियो, ओ पीरो, ओ टिका सदा करण वारो, मत इबादतुनि ते नाज़ कयो, मत रुसी न पवे, हड़े नेकियूं हलियूं न वञे। खुदा बेपरवाह थई, मत पराया ऐब वते ॻोल्हींदो, फिलाणो हेड़ो, फिलाणो हेड़ो, मत को अहिड़ो अमल हुजेसि जे अमल जे सदके रब बख़्शे जन्नत में ॾे, उनखो केर थो पुछे। खुदा जो कसम जे क़यामत में हिसाब वठण ते आयो न, जेकॾहिं हिन बोतल पाणीअ जी क़ीमत घुरे बि असां ॾेई न सघंदासीं। हवा तूं ॾेई वेंदे कारी साहब, एॾी हिम्मत कान्हे। चिठी अलाए छाजी आवाज़ बंदि करण जी आहे त मां बंदि कयां। अच्छा तोखे वरी जलसे जो फिक्र आहे। मां वरी चम तावीज़ थो लिखे, तावीज़ भी लिखंदो आहे न। अल्लाह ताला तव्हां सभिनी मुसलमाननि खे मिठे नबीअ जे सचे दीन सां मोहब्बत नसीब करे, आमीन चओ।
नाराज न थी जो हे मुझो पुराणो यार सालन का पो विछड़ियल जो मिलियो आ तो हाणे कुछ तो गालायांस न कुछ खिलायांस भी सही। अजीज दोस्तों ऐं मुझा प्यारा भाईरो मिठड़े नबी जा उम्मतियो सोहणे नबी जा दीवानो पाक नबी जा परवानो हिकड़ी औरत के जन्नम में टच कंदे जो हुजूर ॾिठो साईं फरमाए जिब्रील केड़े डोह जे करे आई आ। जिब्रील जो सोना हिक ही औरत छा हिकड़ी जान खोर बिल्ली ही हुकुमात जान खोर शय के हिक धक सा मारियो ईजायो सन न। इन औरत छा कियो उन कमरे में बंद करे छॾियईंसि रसो भी बधी छॾियईंसि न पानी ॾिनईंसि न खाधो ॾिनईंसि ऐं रोजाना लकड़न जी मार ॾेई ईज़ा वॾी तड़पंदी रही ओ मुंहिंजा सोना हबीबा। जॾहिं ॿिलीअ जो आख़िरी ज़िंदगी जा पसा आया ॿिली पंहिंजा ॿई हथ अॻियूं टंगूं हथ ठाहे रब खे चयो मौला जिन मूंखे ज़लील ऐं ख्वार करे मारियो आहे रब तूं बि इनखे महशर जी मैदान में ख्वार करे ज़लील करे जहन्नम में दाख़िल कजांसि। सोना नबी ॿिलीअ जे आवे में जहन्नम में आई आहे कैसा जुल्म न कयो अल्लाह सी ताकत ॾे वत मत वरी अची मस्त थी वञो कि असां बस ॾाढाऊं इरहम फिल अर्ज़ यरहम फिस समा फरमाए कमज़ोरन ते रहम कयो त ॾाढो रब तहां ते रहम करे। असां वरी कमज़ोरन खे वींदासीं कुचलींदा साईं चार पैसा अची विया न चवंदो मां जहिड़ो त को खानो आहे कोन। रब खे दौलत ॾियण बि ईंदी आहे खसण बि ईंदी आहे। किरोड़ पति रोडन ते पिन ते ॾिठा आहिनि पिनण वारा खुदा जो कसम कुर्सिन ते ॾिठा आहिनि न। बेपरवाह थो मोटी अचो उन जे दर ते अचो रोई पो अखियुनि मां ॻोड़ा हार हो ठहण जे इंतज़ार में हयाती में माफ़ी वठे। न कर वॾाई न कर तकब्बुर न कर सीट न कर आकड़ छो त रहणो नथी रहणो अगना थी उन मंजिल जे लाइ कुछ सफ़र जी तैयारी कर। मां अर्ज़ कम त हिन बोतल पाणी जी क़ीमत ते घुरण आयो त असां ॾेई न सघंदासीं अब ॾेई हिकिड़ो बुज़ुर्ग हो अल्लाह जो वली चए मां जहिड़ा त को अमली कोन्हनि मां त वॾो नेक आहे मुंहिंजी जन्नत आहे रब खे चई मौला तोखे ख़बर आहे मुंहिंजे अमलनि जी निमाज़ूं मुंहिंजूं रोज़ा मुंहिंजा हज मुंहिंजा ख़ैरातूं मुंहिंजूं सभु अमल मुंहिंजा जन्नत मुंहिंजी आहे रब तो फरमाए बिल्कुलु मुंहिंजा बाना जन्नत तुंहिंजी आहे पर थोड़ो हिकिड़ो सफ़र तो कराए थोड़ो घुमी त फ़रिश्ते खे घुराए ओ फ़रिश्ता हिन खे वठी थोड़ो जहन्नम जो चक्कर ॾेराए फ़रिश्तो हिन खे वठी वियो वाक़ियो तो अचे जहन्नम जे अञा वेझो पुॻो जहन्नम अञा परे ई हवा सिज जी गर्मी केॾी आहे माण्हू मथे वञी त गर्मी थींदी या न थींदी। मंझंदि जो माण्हू तव्हांखे कोठे ते विहारे छॾे पघर लहंदा पोइ चवंदो पाणी हुजे की नलके जी भरिसां वेहां पियां त सही हीअं गर्मी वधंदी वई फ़रिश्ते खे चई ॻाल्हि ॿुध मुंहिंजो सिर वञे थो वधीक न अधु गिलास पाणी जो फ़रिश्ते चयोसि काॾो पाणी आणे ॾियाई की न महिरबानी कर साह वञे थो कुर्ब कर। फ़रिश्तो चयोसि ठीकु आहे तोखे मां अधु गिलास पाणी जो ॾियां थो पर अधु नेकियूं मूंखे मजबूर थी पियो। फ़रिश्ते खे चई सिर थो वञे अधु गिलास पाणी जो ॾे अधु नेकियूं ॾियाई अधु नेकियूं ॾेई थोरो अॻिना हलियो अञा जहन्नम जे वेझो अञा गर्मी तपायोसि। फ़रिश्ते खे चई सिर थो वञे महिरबानी कर अधु गिलास ॿियो बि ॾे चई अधु नेकियूं ॿियूं ॾे त पोइ ॾियाई ता त सॼियूं नेकियूं हिकु गिलास जी क़ीमत ते ॾिनई। रब तो फरमाए फ़रिश्ता हाणे मॾे मोटाए अचुसि। जॾहिं अल्लाह जी कोरट में आयो रब तो फरमाए बाना ॾे ख़बर हाणे काॾे मोकिलियाई हाणे साईं तुंहिंजी मर्ज़ी जाॾे मोकिले नेकियूं त आहिनि। अल्लाह तो फरमाए मुंहिंजा बाना नेकिन ते नाज़ न कर मस्ती न कर गुरूर न कर गुरूर त शैतान कयो हो इन ते सदा कया हा को धरती जी कुंड न छॾे पर हिक अल्लाह जे हुक्म जी नाफरमानी करण जे करे जहन्नम जी बाहि जो बल थो ॾींहं क़यामत ते लानतुनि जा तोहफ़ था पवनि। ओ इंसान कुछ सियाणो थी उन करीम जे हुक्मनि जी नाफरमानी न कजा मत रुसी न पवे। रब तो फरमाए सुबाना अमल त तुंहिंजा उमे विया आहे हाणे जन्नम जो पर मां पंहिंजे फज़ल सां तुंहिंजे मथो महिरबानी रियात करे तोखे जन्नत थो मोकिलियां। जे फज़ल कई त मां जहिड़ा गुनहगार बि तोखे जन्नत में मिलंदा जे फ़ैसिलो कई हिन जहिड़ा बुज़ुर्ग बि जहन्नम में पिया हूंदा पुछण वारे
24 कलाक जेके इबादतूं करनि मस्जिदनि में वेही कुरान पढ़ाइनि ज़िक्र अज़कार करनि जे इंसाफ़ कई त बाबा असां बचण जहिड़ा न आहियूं जे न इंसाफ़ कई फज़ल कई त मां अर्ज़ कयुमि त असां जहिड़ा गुनहगार बि इंशाअल्लाह तव्हांखे जन्नत में मिलंदा। चओ अल्लाह शल पंहिंजो रहम करे आमीन त चओ न। पाण करीमन फरमाए थोरो अॻिना वधियुमि हिकिड़ी औरत खे ॾिठमि जेका जन्नत जे माड़ियुनि में हुई। सोने हबीब दिलबर नबी इमामुल अंबिया कायनात जे सरदार फरमाए मां पुछा कि जिब्रील कहिड़ी नेकीअ जे करे औरत जन्नत में आई आ? जिब्रील चयो अल्लाह जा रसूल ही औरत वॾी गुनाहगार हुई, बदकार हुई, पर हिक नेकीअ जे करे हिक झटके में रब राज़ी थी जन्नत ॾेई छॾी। ओ जिब्रील ॿुधाए कहिड़ी नेकी क़बूल पइजी वियसि? हिकिड़ो कुतो खूह जे मथां तड़पे पियो उञायल हो। साईं ॾाढी उञस ताज़ खूह तमाम हेठो कुत्ते जो वात न पियो पहुचे। हे कुत्तो मथो तड़पे पियो औरत जो रस्ते खां गुज़री औरत खे रहम आयो। औरत पंहिंजे मथे जो रओ लाहे मथे जे रए खे का शइ ॿधी करे किन चयो आहे त पंहिंजी जुती ॿधई खूह में उछलायई। उहो रओ खूह मां पाणी में बुड़ी वियो। उहो रओ ॿाहिरि कढी कुत्ते जे वात ते रखी निपुड़ियई। अहिड़ा ॿ टे चकर कयई कुत्ते जी हयाती बची वई। कुत्ते पंहिंजूं ॿई टंगूं अॻियूं हथ ठाहे रब खे चयो मौला जे ॾुखी घड़ीअ में हिन औरत मूंसां साथ ॾिनो आहे तूं बि महशर जी ख्वारी खां बचाए रब जन्नत ॾी जाए। तव्हां बि कंहिं ते रहम कंदा कंहिं ग़रीब कंहिं सां हमदर्दी कयो। को ग़रीब आहे बुखायल आहे पाड़े में असां वटि माशाअल्लाह रोज़ भाॼियूं भलियूं पुचनि ग़रीब जे घर में बाहि नथी ॿिरे त पाड़े जो ख़्याल ई कोन्हे। दुआ है त अल्लाह ताला सभिनी मुसलमाननि खे पाड़े जी हक़ अदा करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए आमीन। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था थोरो अॻिना वधियुमि हिकिड़ी औरत खे ॾिनमि जंहिंजूं ॾिठमि जंहिंजूं टंगूं हीअं मथे गर्दन सां ॿधल हथ पुठीअ सां ॿधल। साईं फरमाए मां पुछा कि जिब्रील कहिड़े ॾोह जी हिन औरत खे सज़ा मिली आहे? जिब्रील चयो अल्लाह जा हबीब हे उहा औरत आहे जेका दुनिया में निमाज़ त न पढ़ंदी हुई पर निमाज़ुनि ते ठठोल मस्करी कंदी हुई। आहे न औरतुनि में बीमारी अदी वाह दी वाह तूं त मुलियाणी थी वई। जीअं औरतुनि जे लाइ हुकुम आहे त मर्दनि लाइ बि हुकुम आहे त कंहिंखे ठठोल न कयो मस्करी न कयो मत अल्लाह रुसी न वञे। अतुर अबड़े जा मुसलमानो अल्लाह जो नालो ॾेई अर्ज़ करण आया हुआ ॿेली ख़ुदा जो नालो अथव कंहिं ते चर्चा मज़ाक न कजो मत रब रुसी वियो हड़ हली वेंदी। हे वरी सिंह कंहिं वीचारे ॾाढ़ी रखी हल अजीबुल्ला त मुल्लू थी वियो। हिन बि माण्हुनि जे भव खां अल्लाह सल सभिनी मुसलमाननि खे माण्हुनि जे ताननि खां बचाए ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इमामुल अंबिया जा सच्चा आशिक ऐं दीवाना थी ज़िंदगी गुज़ारियो। अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह महबूब जा सच्चा आशिक हिकु नंबर थी विया। पाक नबी इमामुल अंबिया किस्सो तमाम मेराज जो लंबो आहे पर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंदा फरमाइन बैतुल मुक़द्दस में पहुतुम तो 1.25 लाख नबी मुझे इस्तक़बाल में रब अॻ में बिहारिया हा। पाण करीमन फरमायो ते पहुतुम तो सब नबी मूसा मिलिया पर उते जिब्रील आज़ान ॾिनी। हे फर्जी नमाज न हुई नफली नमाज हुई। जिब्रील आज़ान ॾिनी पर मुसल्लो खाली हो। साईं फरमाए मां ॾिसां पियो त मुसल्ले ते केरु बीहंदो सभ खां आदम नबी वॾो आहे इहो बीहंदो इब्राहिम खलील बीहंदो ॿियो को नबी बीहंदो। एतिरे ते मूंखे जिब्रील अमीन बांह खां पकड़े मूंखे मुसल्ले ते बीहारियो। सोना मुहम्मद करीम तुंहिंजे हूंदे कंहिं नबीअ खे ताक़त न आहे मुसल्ले ते बीहे। अॼु बीहंदे त मुसल्ले ते तूं मुहम्मद अरबी बीहंदो। अॼु इमामुल अंबिया जो तोखे लक़ब मिलंदो। हे साईं केरु आहे चई कारी साहिब इंढड़ा काथे पढ़ाईंदो आहे चो अतुर ॻोठ जो इमाम आहे। हे केरु आहे साईं फिलाणी क़ौम जो अमीराणी आहे अबड़ो आहे फिलाणे ॻोठ जो इमाम आहे पर असांजो नबी नबियनि जो बि इमाम आहे। चओ न सुभान अल्लाह। को अबड़न जो इमाम को कंहिंजो इमाम को कंहिंजो इमाम असांजो पाक नबी 1.25 लाख नबियनि जो इमाम आहे। उते मुसल्ले ते हुजूर जे हूंदे नबियनि खे ताक़त कोन्हे का। मां मुसल्ले ते बीहंदो त मदीने जो घोट थो बीहे। 15वीं सदी जे मुल्ला जो अक़ीदो आहे असांजो नबी बि हिते ईंदो आहे। अब चवंदा आहिनि अलाए मां ग़लति थो ॻाल्हायां। पोइ उन्हनि चरियनि खे चओ जॾहिं नबी आयो आहे त मुसल्ले ते तो वारो मुल्लो छो थो बीहे? मुसल्ले ते त हुजूर बीहे न। नबी जिते मौजूद आहे असांखे कुर्सी ते वेहण जो हक़ न आहे वाइज़ जो हक़ न आहे
असां जो अकीदो ईमान आ त असां जो नबी गुंबदे खजरा में आराम में आ। असां नबी के हेडे दर ते न घुराईंदा हूं, मिठे मोहम्मद जे दर ते वींदा हूं। असां आशिक हूं हबीब किबरिया रहमत दो आलम जा। मदीने जो मीर रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंदा फरमाइन, पान करीमन फरमाए इन सफर का पो मथे जो सफर शुरू कयम। पहिरियों आसमान, ॿियों, टियों, चौथों, पंजों, छहों, सत आसमान क्रॉस करे जॾहिं सिदरतुल मुंतहा ते पहुतम, जिब्रील अमीन चयोसि हाणे असांजी यारो यारी मां अॻिना न हलंदो मां। साईं जन चयोसि जिब्रील छो? चयसि अॻिना हलियमि त मुंहिंजा सॼा नूरी पर ई सड़ी वेंदई। जिते जिब्रील बीहजी वियो, मिठो मुहम्मद मथे पहुतो त मालूम छो त असांजे नबी जो शान मलाइकनि खां नूरनि खां भी मथे आ। अतुर बड़े वारा दुनिया चवंदी आहे असांजो नबी नूर आ। मां भी चवां तो नूर तू छड़ो नूर थो मञे, असां देवबंदी नबी के नूरनि जो सरदार मञीदा। जिब्रील अमीन के नबी अलैहिस्सलातु सलाम फरमाए जिब्रील यार अगना हल यार इं बेवफाई चंगी ना है। जिब्रील चो तो सोना अगना मुझो मुल्क डिठल ही ना है। साईं फरमाए मुझो भी डिठल ना है। ये तवा नवा मां भी नवा। साईं मां अगना न हलंदम तवा वींदो, ये तवा जो मकाम आ। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जका मथे जे रब जका सवारी दिनी उन्हीअ जो नालो हो रफ रफ। 2013 में दुबई उते वडी मंजिल के दिसी आया हुंदा बुर्ज खलीफा के नाले सा सव खां वडी है। मुखे दोस्तन चयोसि किस्मत सां तहां आया हो, वरी अलाए अचो अलाए न अचो, अज तव्हां के मथे वठी था हलो। मां जो ॾिठुमि वञ बाबा एॾे मां न हलंदो, हेॾियूं ॾाकणूं केरु चढ़ंदो। चे मौली साहब ॾाकण ॿाकण कान्हे, जेका तव्हां मेराज वारे महीने में हुजूर जो मेराज बयान कंदा आहिनि उहा रफ रफ ते बि लॻियल आहे, जंहिंखे लिफ्ट सॾींदा आहिनि। साईं जन ईअं रफ रफ ते चढ़िया, चओ न सुभान अल्लाह। अब बस कराइणी आहे त मूंखे ॾसे छॾियो, मां हाणे बस कयां। ॿुधा 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 हीअं हलो हलो हरूभरू न कर। साईं जन हीअं चढ़िया, बसि मां ख़तमु करे वियो। उहो डॉक्टर ई न आहे जेको मरीज़ न सुञाणे। मां सम्झी वेंदो आहियां अल्हम्दुलिल्लाह। 25 साल मूंखे वाइज जी सर्विस आहे। माण्हू जे ॻाल्हाइण मां ॾिसण मां हर शइ मां सम्झी वेंदो आहियां। कारी साहब वीचारो चई नथो सघे पर हाणे चए थो हथ ॿधाई तो लहो। तवज्जो कयो, साईं जन जो चढ़िया हीअं मथे पिया वञनि हीअं त जिब्रील तके हीअं पियो चवे। छा पियो चवे? कंहिं आशिक़ चयो हीअं पियो चवे ॼणो रफ रफ ते सोहणा ओ वञ सवारे। मां जे ड्रिगो वाइस थो कयां त ज़ुबैर को साउंड वारे खे सिर्फ़ु ॿधराए ॼां छो त लाउड अहिड़ो भलो न हलाया। रफ रफ ते सोहणा ओ वञ सवारे, हुण तू ॼाण तेॾा परवरदिगारे। चुम चुम के तलियां साइनू जगाया, चुम चुम के तलियां साइनू जगाया। जिब्रील रब दा पैगाम लाया, हिन पैर तले अफलाक सारे, हिन पैर तले अफलाक सारे। अरशात नूरी अर्जा गुजारे। बहरहाल हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते पहुता जिते का शइ न पहुती। उते होयो तो सिर्फ खुदा जी जात हुई, भी मिठे मुहम्मद जी जात। पाण करीमन फरमाइन त मां रब सां मुलाकात कई, पहिरें ही झटके में दुख ही लही वया। मौजू त लंबो हो पर कारी साहब जो लिहाज रखंदे बस इते खत्म थो कया। मदीने जो मीर तो फरमाए मेराज वारी रात रब जो दीदार भी थियो, रब जो कुर्ब भी थियो। जे मूंखे 5 नमाज जो तोहफो ॾेई वरी रात कंदे 5 नमाजूं ॾेई फरमाए ओ मुंहिंजा हबीब, ओ मुंहिंजा दिलबर नबी, ओ मुंहिंजा सोहणा नबी, आयो आ त कुछ उम्मत ला तोहफो भी खणी वञ। हाणे 50 मोरियात करे 5 ॾेई ते आई तो मुंहिंजा सोहणा हबीब, जेको तो मुहम्मद ते कलमे पढ़ण वारो 5 नमाज की पाबंदी करे तो सवाब 50 जो ॾेई छॾिया। अज वायदो करे यार केर नमाज पढ़ंदो, जेके पढ़न उहे ॿई हथ मथे खणी ऐलान जरूर करन। तो मुझे नबी फरमाए जो इल्लत कुर्रतु ऐनी फिस्सला। नबी तो फरमाए नमाज मां मुहम्मद करीम जे अखियुनि जो ठारो आ।
फरमाए अस्सलातु मिराजुल मोमिनीन, नबी तो फरमाए नमाज मोमिन जो मिराज। फरमाए अस्सलातु मिफ्ताहुल जन्नत, नमाज जन्नत जे दरवाजन जी चाबी थव। ओ अदा जे चवे जन्नत जे दरवाजन जी चाबी मिले पो नमाज पढ़ जाई, नमाज जे सदके ऑटोमेटिक नमाज तुंजी चाबी बणजी वेंदी, जन्नत जे दर ते पुजंदो वेंदे ऑटोमेटिक जन्नत जा दरवाजा खुली वेंदा। अज वायदो कर त नमाज पढ़ंदम। नबी से फरमाए क़यामत में बेनमाजी उन सिफ़ में होंदो जे सिफ़ में मुझो दुश्मन अबू जहल होंदो। तो तवा में केड़ो आ जेको अबू जहल जी सिफ़ में भी है आए को, जेको चवे उन सिफ़ में भी आ जंहिंमें अबू बकर सिद्दीक हुजे, सोनो उमर हुजे, सोनो उस्मान हुजे, सोनो अलील मुर्तजा शेर खुदा हुजे, बिलाल हबशी हुजे, हसन हुसैन जड़ा शहजादा हुजन। तो यार नमाज सा प्यार कर, खुदा जो कसम नमाज जे सदके बुडल बेड़ो तरी पोंदो जन्नम खां बची जन्नत हलियो वी। मां इहा ही दुआ करण आयो आ। माशाअल्लाह अतुर गोठ जी जमात मां चम थकियल हुंदी पर हे त माशाअल्लाह तैयार वेठा आहिनि। अगे भी मां अतुर गोठ में आयो आ पर बे पासे दे उहे होया कुछ थकल जमाती। हिते त माशाअल्लाह कारी साहब वडी मेहनत कई। ता पढ़ाईंदा हो तू भी मां वांगुर मेहमान है पोइ जाई तकड़ छो तो करे, मां वरी समझो मीज़बान है तो मां तुझी मर्जी ते न हलंदो। बस हाणे मौजू पूरो करे वियो आहियां। बहरहाल ठीकु आहे, हे भी मेहमान आहे, मां वांगुर मेहमान मेहमान पाण में विढ़नि, इहा भी चङी ॻाल्हि न आहे। बस अल्हम्दुलिल्लाह इहा ही दुआ करण आयो आहियां त अल्लाह तव्हांखे मदीने वठी वञे। इहा दुआ घुरांव या सदाईं हिते पिया हुजो? कहिड़ा कहिड़ा मदीने वञण जो शौक़ु था रखो? माशाअल्लाह मर सोनो नारो है वाह कारी साहब स्टेट सेक्रेटरी आहे, हिकु ही नारो न है। अले कहिड़े फिक्र में वेठो आहे ॼणो खंड जो जहाज बुॾी वियो। अल्लाह तव्हांखे मदीने वठी वञे। आमीन त चओ न। मदीनो मदीनो आहे, चओ न सुभान अल्लाह। ये मदीने जे लाइ सोहणे हबीब फरमाया मदीना अंत ताबती बतय्यब व मताब राहत इला यौमिल क़ियामा। पाण फरमाए त ए मदीना तू ताबा तीबा भलो आ पाका ऐं क़यामत ताईं मां मोहम्मद करीम जी पघर जी तो में खुशबू रहंदी। अल्लाह जाने तो ततरो गोठ वारे जलसे में जेके आया हो तवां जी मोहब्बत प्यार ॾिसी दिल खुली पई आ त सॼी रात वेठो वाइज़ कया। मां दुआ करण आयो आ त अल्लाह ताईं हमेशा अहिड़ियूं मोहब्बतूं प्यार वारियूं कचारियूं नसीब करे। आमीन। ये कचारी ॾाढी भली छो त जंहिं कचारीअ जो मेहमान ख़ास ही क़ुरान वा कयो हिन जी ज़ियारत सगीरा गुनाह धोपजी वञनि। खुदा जो कसम ही रहमत वारो क़ुरान, बरकत वारो क़ुरान जे शहर ते पढ़जे त शहर ते रहमत, बन्नी ते पढ़जे बन्नी ते रहमत, घर ते रहमत, बीमारनि ते रहमत, सेहतमंदनि ते भी रहमत आ। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उहो ॾींहुं कंदो जो रोज़े रसूलुल्लाह जी हाज़िरी भरींदासीं। अल्लाह पैसो ॾेव न, दौलत ॾेव न, मको मदीनो ॾिसी अचो। पूरो न पैसनि खे त अञा लिकायूं अञा लिकायूं। साईं अञा मौलवी साहिब दुआ घुर। मां हिकिड़ी ॼाण चयुमि, हिकिड़ो दोस्त हो मुंहिंजो, जॾहिं बि वञा 10 साल मां हुन वटि वियुमि, मूंखे चयईं दुआ घुर मदीने वञा। ख़बर पई त करोड़पति हो, करोड़पति साईं, पर न घुराए त मर्ज़ी वारे, पर जे घुराए त गॾां गाॾे हलाइण वारे खे घुराए। सखर में हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हो, मोची हो, जुतियूं सिबंदो हो। अल्लाह जे क़ुरान जे अॻियों थो चवां, मां ही रस्ते को टपियमि त रोई पियो, मूंखे सॾु करे चई मौली साहब हेॾे त अच, महिरबानी त कर। मां जॾहिं वेझो आयो मांसि त रोई करे भाकुर पाए मिलई, मूंखे हेॾी बोतल ज़मज़म जी बि कढी ॾिनई, त अजवा खारकू बि ॾिनई, ॻाढ़ो रुमाल भी ॾिनई। चई मदीनो घुमी आयो आ, मतो ग़रीब जो ॿार मिसकीन जो ॿार तूं कीअं पहुते? रोई वेठो मौली साहब 12 सालनि जी मेहनत थियल थी मुंहिंजी, अधु पैसा बच्चनि जे लाइ खणी वेंदुमि, अधु लिकाई जो रहंदुमि। रब जो करम थियो, पाक नबीअ जो मुल्क मदीनो ॾिसी आयो आहियां, पर तव्हां दोस्तनि लाइ तोहफ़ा बि खणी आयो। तूं भी कोशिश कर, खुदा तोखे पुॼाईंदो। मड़े कुछ लिकाईंदो वञे, लिकाईंदो न। 12-15 सालनि में मुराद दिल जी इहा हुजे त मदीने वेंदुमि, पर जे पैसा ठही न सघिया न वए, अल्लाह ताला मन राज़ी थी इन जे सदके ई पर्ची। बस इंशाअल्लाह ज़िंदगी रही त वरी मुलाक़ातूं थींदियूं। मुंहिंजे सफ़र जो साथी
हे नात ख़ाना मुझो पुट भी आहे, नात भी पढ़ंदो आहे, सफ़र जो साथी भी आहे, गाड़ी भी हलाईंदो। अज यकी सफ़र कयासीं, मांगे चई बाबा अज छॾ तुर ॻोठ वारनि जी पचर, यकी यकी अजीबुल्ला नेमतुल्ला ये नाला खयां थी, हलें तो भला थकी पिया, कुछ निंड भी पंहिंजे मथों ज़रूरी आहे या न, मतो हले यार माण्हू ॾाढा मिठा आहिनि। ऐं ॾिसी मूंखे बि ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे त अल्लाह कंदो तव्हां हिन साल ई मदीने वेंदव। इहा दुआ घुरां की न मथे साल वञो, हिन साल ई वेंदव न। पोइ मड़े असां ग़रीबनि जी बि पारत थो मड़े काथे न काथे टंगियूं वञिजो हलाऊं न, अल्लाह वठी वेंदो। सो इन जे करे हे नात शरीफ़ शुरू करे न थोरो मड़े हेॾे होॾे तव्हां बि सखावत जा हथ विझिजो सही। ईअं ई जे वेठा हूंदो त पोइ मुश्किल आहे 2023 ताईं वेठा तकी जे 21 में वञण जो शौक़ु हुजे था त सखर ताईं बि दुआऊं ॾींदो वञे त वाक़ई जेका अतर ॻोठ जी तारीफ़ शुरू कई त वाक़ई अहिड़ा आहिनि। अल्लाह ताला मुंहिंजे अचण खे तव्हांजे ॿुधण खे क़बूल करे। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।